ज़ुल्हज शरीफ़ जो आख़िरी जुमो आहे, बल्कि इस्लामी साल जो आख़िरी जुमो आहे। असांजी ज़िंदगीअ मां हिकु साल घटिजी वियो, ॾींहं गुज़री विया, रातियूं गुज़री वियूं, हफ़्ता महीना साल पूरो थी वियो। अचो त पंहिंजे मन में झाती पाए ॾिसूं, असांजी हीअ साल कीअं गुज़रियो। अगरि नेकिन में गुज़रियो त शुकुरु करियूं अलाह साईंअ जो, पर जे गुनाहनि में गुज़रियो त अलाह अॻियां तौबा करे माफ़ी वठूं। कुझु गौर कयो, तव्हांजो हर ॾींहुं महीने खे घटाए रहियो आहे, महीनो साल खे घटाए रहियो आहे, साल उमिरि खे घटाए रहियो आहे, ज़िंदगी मौत ॾांहुं धिके रही आहे, उमिरि अजल ॾांहुं डोड़ी रही आहे। इज़राइल अव्हांजे आसे पासे घुमी रहियो आहे, मौत जा ऐलान अची रहिया आहिनि। मर्द ऐं मायूं, ॿुढा ऐं ॿार, ग़रीब ऐं अमीर, पीर फ़क़ीर, काफ़िला कायूं पिया वञनि। हर तरफ़ लॾ पिलाण लॻी पई आहे। महरम जो चंड बीहण वारो आहे। अहिड़ी तरह आसमान जे किनारे ते उहा तलवार नज़र अचे थी जेका असांजी तव्हांजी उमिरि खे कपे ऐं कोरे रही आहे। महीनो पूरो थियो, साल पूरो थियो, ज़िंदगी जो हिकु बाब पूरो थियो, पर असां बेफ़िक्री में दुनिया जे हिर्स में पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारे छॾियोसीं। हिलाल ऐं हराम जो को फ़र्क़ु न रखियोसीं। इहो सोचो त हिकु ॾींहुं रब जी बारगाह में पेश थियणो आहे। इहा फ़िकिर कयो, पंहिंजे मौत खे ज़रूरु यादि अंगारे जे हवाले करे रहियो आहे। अंगारो अरबा जे, अरबा ख़मीस जे, ख़मीस जुमे जे, जुमो छंछर जे हवाले करे रहियो आहे। जल्द को अहिड़ो वार बि अचण वारो आहे जेको तोखे इज़राइल जे हवाले कंदो। इज़राइल बदन मां साह निपोड़े कढंदो ऐं तुंहिंजो नालो ख़ान, मीर, भोतार, बलोच, रईस, नवाब, आफ़ीसर, कामोरो, वॾेरो न रहंदो। हाणे तुंहिंजो नालो मैयत बणिजी पवंदो। कोई ईअं न चवंदो फ़िलाणो काथे आहे, हर को पुछंदो जनाज़ो काथे आहे, जनाज़े खे खणो, जनाज़े खे अॻिते कयो, जनाज़े खे पोइते कयो। हाणे तुंहिंजो नालो वठणु माण्हुनि खे ॾुखियो लॻंदो। एतिरी थोरी देरि में जहान बदिलजी वेंदो। हाणे तूं कंहिं शइ जो मालिक न रहंदे, मजबूर बेवस विहिंजारण वारनि जे रहम करम ते, कोई कांधियुनि जे कुल्हे ते सवार थी सोढ़ी सामी जो महिमान थींदे, हिकु घड़ीअ में सभु शयुनि खां बेदख़ल कयो वेंदे। तुंहिंजो अकुलु, तुंहिंजी सम्झ काॾे हली वई आहे? सोच, गौर कर, फ़िकिर कर। कंहिं शाइर लिखियो आहे, सम्झ रख थी सियाणो, वतन थई पराओ, परावन देरनि जो आहीं तूं काराओ।